जी अस्सलाम वालेकुम दोस्तों, शाह हसन इस्तंबुल में गूगल में तव्हां इस्तंबुल रेली सिस्टम तव्हां लिखंदा तो हीउ जेको हिकिड़ो मैप तव्हांजे में अची वेंदो। हिनखे तव्हां PDF फाइल में लेटेस्ट जेको आहे उहो तव्हां डाउनलोड कजो त जीअं इस्तंबुल में तव्हां जीअं अचो था घुमण त तव्हांखे आसानी थी पवंदी घुमण जे लाइ। सो हिन महिल असां इन मैप जे साम्हूं आहियूं। हींअर तव्हां ॿुधायां त हीअ आहे एशिया साइड आहे, हीअ विच में समुंड आहे, हीअ वरी यूरोप साइड आहे, हीअ बि समुंड आहे, सम्झो। सो तक़रीबन सम्झां थो त हीअ 24 मेट्रो आहिनि हिते इस्तंबुल में। कुझु एशिया में आहिनि ऐं घणियूं जेके आहिनि उहे यूरोप साइड में आहिनि, ठीकु आहे। ऐं तव्हांखे ॿुधायां त कुझु जेके मेट्रोज़ आहिनि उहे यानी ॿिन्हिनि हंधि कनेक्ट थियनि थियूं। उन्हनि जो फ़िलहालु तव्हांखे तफ़सील ॿुधायां थो त उहे कहिड़ियूं कहिड़ियूं ॿ मेट्रो आहिनि जेके यूरोप ऐं एशिया खे पाण में कनेक्ट करनि थियूं। सो हिकिड़ी त आहे हीअ जेका आहे हिनजी चवंदा आहिनि मेट्रो बस, अंग्रेज़ी में पाण मेट्रो बस चऊं था, पर हीअ चवंदा आहिनि मेट्रो बुस। सो हिकिड़ी मेट्रो बस आहे, इहा हलंदी आहे हितां खां स्टार्ट थिए थी सोगू तश्मे खां स्टार्ट थींदी एशिया खां, वरी ब्रिज क्रॉस करे वरी हली वञी सिधो वञी पोइ एंड में हिते बेलेगडोज़ो ताईं हिते एंड थी करे। सो हीअ जेका आहे मेट्रो बस जेका इहा 24 कलाक हले थी एंड यूरोप एंड एशिया सां कनेक्ट करे थी। तक़रीबन डेली हिन में 10 लख माण्हू चढ़नि था, सम्झो। ॿी जेका मेट्रो बस आहे अहम जेका उहा आहे मरमरे। हीअ मरमरे आहे, हीअ वरी मेट्रो ट्रेन आहे, ठीकु आहे। हाणे इहा मेट्रो ट्रेन किथां स्टार्ट थींदी आहे? गैबरी मां स्टार्ट थींदी आहे एशिया में, पाण हींअर गैबरी खां सिधी हीअ मेट्रो ट्रेन जेका आहे जेको हलंदी वेंदी, तमामु फास्ट ट्रेन आहे। ऐं हीअ वरी हेठां खां वरी समुंड जे अंदरां वञे थी, समुंड जे अंदरां वञी करे ऐं हिते करे वञी सिधो वञी हालकली में हिते जो आख़िरी स्टॉप आहे। सो हीअ मेट्रो बस इन जो तक़रीबन रेंज आहे को 70 किलोमीटर आहे हिन जो रेंज, यानी हिन एशिया ऐं यूरोप जो जेको आहे इस्तंबुल में। सो 24 कलाक हलंदी आहे ऐं आलीशान मेट्रो आहे। सो हीअ 2 मेट्रो जेके अहम आहिनि, हिकिड़ो मेट्रो बस आहे ऐं ॿियो जेको आहे मरमरे। सो हीअ 2 अहम बस आहिनि, इनखे तव्हांखे यादि करिणो आहे। ॿी जेका 3 आहे उहा आहे T1 जेका कबा ताशका थींदी बाचीलाट ताईं। हाणे T1 जो छा आहे? T1 जेका स्टार्ट थींदी आहे कबा ताश खां थींदी ऐं हिते जेको आहे सुल्तान अहमद, ब्लू मॉस्क, हाया सोफिया एंड टॉप कॉपी जेको पैलेस आहे म्यूज़ियम उहो बि आहे। ऐं थींदो वरी टॉप कॉपी हिते 1453 आहे म्यूज़ियम, हितां थींदी वञी बाचीलाट में रहे थी। सो इहे 3 जेके अहम मेट्रोज़ आहिनि, सो इन 3 एमएस खे तव्हां यादि कजो। सो दोस्तों इहे 3 मेट्रोज़ तव्हांखे यादि करणियूं आहिनि। इन 3 मेट्रो में इस्तंबुल घुमण जे लाइ तमामु घणो कुझु आहे। सो पंहिंजे दुआनि में यादि कजो। शाह हसन इस्तंबुल तुर्किया में। ॿियो दोस्तों ॿुधाईंदो हलां, जीअं हाणे हीअ इस्तंबुल IST आहे, सो हितां खां नई मेट्रो खुली आहे जेको हिते अची कागताने ते ख़तमु थिए थी। हितां खां वरी ॿी मेट्रो लाइन खणंदा जेका मस्जिद कोई रहंदी ऐं पोइ तव्हां वरी हीअ जेका मेट्रो बस आहे इन में कनेक्ट थी सघो था ऐं ॿियो बि माना मेट्रो तव्हां इन सां कनेक्ट करे सघो था। माना हीअ जेको इस्तंबुल IST आहे इहो यूरोप साइड में आहे। हिते 2 एयरपोर्ट आहिनि, हिकिड़ो ॿियो बि एयरपोर्ट आहे जेको हींअर बंदि आहे, जेको हिते हीअ आहे अतातुर्क एयरपोर्ट जेको हाणे बंदि थी वियो आहे। हींअर जेको IST इंटरनेशनल एयरपोर्ट हिकिड़ो हीअ आहे। ॿियो वरी एशिया साइड में आहे हिते सबिया गोर्चन। सबिया लाइ वरी M4 तव्हां खणी पवंदी, सिधो अची हिते अची हितां हीअ बि मेट्रो आहे, हिते बि मेट्रो बस आहे ऐं हीअ जेका आहे मरमरा जेका आहे ट्रेन आहे इहो आहे। सो हीअ सॼो मैप मूं तव्हांखे सम्झाए छॾियो आहे। उमेदु कयूं था तव्हांखे सम्झ में अची वेंदो। वॾी महिरबानी।